सिंध जा बेट सिंध जे मिल्कियत वारे सिरे हेठ सिंध टीवी नेटवर्क जे सॾे ते दौड़ में भी भरपूर मोट। शहर जे सियासी समाजी अदबी सिविल सोसाइटी जे अॻवाननि तरफ़ां 6 डिसंबर सकाफ़त वारो ॾियारो सिंध टीवी सां गॾु मल्हाइण जो ऐलान। उन सिलसिले में दौड़ शहर जे टेस पब्लिक स्कूल जे इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि पारां 6 डिसंबर वारो ॾियारो वेझो ईंदे ई तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। उन्हनि पंहिंजा वीचार सिंध टीवी न्यूज़ सां हिन रीति वंडिया आहिनि। टेस पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल तरफा 6 डिसंबर भरपूर नमूने से SOP के तहत जो मल्हाईंदासीं ऐं पंहिंजे कल्चर के उजागर कंदासीं। इंशाल्लाह सिंध टीवी के साथ हर साल की तरह हम सकाफती दिन जो है वो SOP को फॉलो करते हुए जो जोश खरोश के साथ मनाएंगे। सेलिब्रेट कंदा आहियूं। असांखे ही ईद खां वधीक ॾियारो लॻंदो आहे ऐं असां हींअर बि SOP जे दौरान ही ॾियारो मल्हाईंदासीं। हम जरूर मनाएंगे, जैसे हर साल सिंध टीवी वालों के साथ मनाते हैं। हम रैलीज निकालेंगे और सेमिनार्स करेंगे, लेकिन तमाम SOPs पे अमल कर हालात को मद्देनज़र रखकर हम ज़रूर मनाएंगे। इंशाल्लाह असां जोशो ख़रोश सां मनाईंदासीं इन दफ़े बि ऐं इंशाल्लाह पूरा मन असां कल्चर डे ज़ोरो ऐं शोर सां मल्हाईंदा आहियूं, वॾी ख़ुशी कंदा आहियूं, रग टोपी पाए ऐं रैलियूं कढंदा आहियूं। कैमरामैन इमरान अली सां गॾु मंज़ूर अली बिरोई सिंध टीवी न्यूज़ दौड़।